लालूरायक भरिसां ॻोठ मिसरीअ में पुरत जे घर खे बाहि लॻण सबबि अलाह ताला सड़ी रख थी वियो। पुरत मज़हर विरागी जे कखाए घर खे ओचितो बाहि विकोड़े वई। बाहि घर में पियल अलाह ताला साड़े रख करे छॾियो, जॾहिं ते गॾह पिणु सड़ी पियो। मुतासिर पुरत अपील कई त संदन माली मदद करे ॾुखियाऊं घटि कयूं वञनि। कोडी जी भरिसां ॻोठाणनि पारां पुल खे हिफ़ाज़ती भिति ॾियण लाइ एहतिजाज कयो वियो। ॻोठाणनि मोहम्मद जुमन, इस्माइल, अरबाब चांडियो ऐं ॿियनि ॿुधायो त पुराणे नेशनल हाईवे ते पुल खे हिफ़ाज़ती पुल न हुजण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि चयो त पुल ते भित ॾियण लाइ केतिरा ई भेरा अख़्तियारनि खे दान ॾिनी, पर खड़ तेल नाहे निकितो। अॻवाननि मुतालबो कयो त पुल खे हिफ़ाज़ती भित ॾेई जानी नुक़सान थियण खां बचायो वञे। तंगवाणी में एसयूपी पारां मोटरसाइकिली चोरियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। एसयूपी रहमदिल लाशारी, लोंग आकाश, इस्माइल बहलकाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी धरणो हंयो वियो। हुन मौक़े ते अॻवाननि चयो त शहर मां मोटरसाइकिल चोरियुनि जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अॻवाननि मुतालबो कयो त नायल पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे चोरियुनि ते ज़ाब्तो आंदो वञे। तलार में मुख़्तियार कार बाद असिस्टेंट कमिश्नर जी बदिली सबबि कार वहिंवार ठप थी वियो आहे। मुख़्तियार कार ऐं असिस्टेंट कमिश्नर ऑफिस में इंतिज़ामी उहिदेदार न हुजण सबबि ॾूरान इलाइक़नि खां ईंदड़ अवाम सख़्त ॾुखियाईनि खे मुंझण ते मजबूर आहे। ग़रीब अवाम ज़मीनी खातनि, डोमिसाइल समेत ॿियनि कम सांगे ईंदड़ भाड़ा भरे खाली हलिया वञनि था। अवाम मुतालबो कयो आहे त फौरी तौर मुख़्तियार कार असिस्टेंट कमिश्नर तलार मुक़ररु करे ॾुखियायूं घटायूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk